करीम साहब, गर्मियूं बि अची वियूं आहिनि ऐं तव्हां वटि ज़ाहिर आहे पब्लिक हेल्थ इंजीनियरिंग खातो हिकु अहिड़ो खातो आहे जिते ॿियूं सहूलियतूं ॾिए थो। उते पाणी जूं जेके स्कीमूं आहिनि उहे बि अक्सर तव्हांजे हुन में अचनि थियूं। त सिंध में पाणी जी तमामु घणी खोट आहे पीअण जे पाणी जे हवाले सां। गर्मियूं बि तमामु घणियूं आहिनि, वॾी वावेल आहे त पाणी नथो मिले। दादू हुजे, लाड़काणो हुजे या ॿिया जेके शहर उते इन स्कीमुनि खे इशू आहिनि या छा? बिस्मिल्लाह रहमान रहीम। ॾिसो, सिंध में पीअण जो पाणी वाफ़र मिक़दार में मौजूदु आहे। रेयर केसनि में किथे का फॉल्ट हुजण जी सबबु जेकॾहिं को वाटर सप्लाई स्कीम नथो हले त जीअं कंप्लेन रिसीव थींदो आहे फौरन OM विंग पब्लिक हेल्थ इंजीनियरिंग एंड जो उते पुॼी करे उनखे ऑपरेट करे थो। ऐं पाणी जेको सिर्फ़ु हिकिड़ो डिस्ट्रिक्ट तरपारकर में असांखे क्रिटिकल पाणी जी जेको इशू जो जेको मुंहुं ॾियणो थो पवे, उनजो वजह इहो त डिस्ट्रिक्ट तरपारकर में जीअं तव्हांखे ख़बर आहे त कैनाल सिस्टम आहे कोन। उते असां नओं कोट मां हिकिड़ो पाणी खणी मिट्टी खां पोइ इस्लाम कोट खां नगर पार्कर जेको खणी था वञो, उहो एतिरो वाफ़र पाणी कोन्हे जेको सभिनी जेके पकड़ियल इलाइक़नि में पुॼी सघिजे। त उन ते अल्टरनेट जेका सिंध गवर्नमेंट आहे उन हिकिड़ो स्पेशल इनिशिएटिव वठी करे टोटल डिस्ट्रिक्ट में RO प्लांट लॻाया आहिनि। उन RO प्लांटनि खे जेके बंदि आहिनि उन्हनि खे बि असां ऑपरेट करण जी मुकमल कोशिशि करियूं था त जीअं उन्हनि माण्हुनि खे बि पाणी जो मसइलो न रहे। अच्छा, ये जेके RO प्लांट्स आहिनि बिजली ते आहिनि या सोलर ते आहिनि? ऐं ॿियो हिकिड़ी स्पेसिफिक हिकिड़ो सुवाल आहे त जोही सिटी, जोही शहर जेको आहे उते पाणी जी तमामु घणी खोट जूं दाहूं अचनि पियूं। इन ते थोरो तव्हांखे का कंप्लेन आई आहे या जांच कई अथव? एज सच मूंखे चेक करिणो पवंदो, पर मुंहिंजी ज़ाती नॉलेज में अहिड़ी आहे कोन। मां पंहिंजो सेक्रेटरीट चेक करे वठां, थी सघे अहिड़ो कंप्लेन आयो बि हुजे या रिज़ॉल्व बि थी हुजे। ज़ाती तौर पर मुंहिंजी नॉलेज में आहे कोन। तव्हां हाईलाइट कयो, मां हुनखे चेक